अजीज मुसलमान भाइयों सुभान अल्लाह अवा बुजुर्गों तरफ करीम कायनात में तकरीबन 17,000 मखलूक पैदा किया तो सुभान अल्लाह उनमें जमीन और आसमान सिद्दे चंद्र तारा मलाइका फरिश्ता वा मखलूका जेका खूब नाम थे जेके नूरी मखलूका पर रब करीम फरमाए तो इंसान अशरफुल मखलूका सुभान अल्लाह वो इंसान के रहा वो इंसान तू ही असां पर असां के पंहिंजो क़दर कोने असां अल्लाह जे रसूल जे फरमान खां परे आहियूं पर निस्बत अल्लाह से अशरफुल मखलूकात इन करे बणायो आहे जो निस्बत असांजे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां तव्हांजो ईमान आहे सुन्नत जमात कादरी जमात जो ईमान आहे असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर अला नूर महबूब करीम जी हकीकत नूर महबूब करीम हयात नबी आहिनि हाज़िर नाज़िर नबी आहिनि असांजो अल्लाह ईमान आहे असांजा महबूब करीम असांखे ॿुधनि बि था ॾिसनि बि था महबूब करीम के बज़ाहिर अल्लाह जी ज़ात दुनिया में बशरी सूरत मांगो यानी इंसानी सूरत मांगो महबूब करीम के निस्बत जे करे अल्लाह जी ज़ात इंसान के सिर्फ मखलूकात बनायो सुभान अल्लाह पेरिका अशरफुल मखलूकात माना हर मखलूकात का महबूब जे निस्बत जे करे अल्लाह जी ज़ात इंसान के सिर्फ मखलूकात बनायो पर असां खे कबूल करो अजीज दोस्तों भी गाल असांजा सोना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल नबियन जा सरदार थी आया तो सुभान अल्लाह महबूब खुदा थी आया माशूक खुदा थी आया खातमुन नबीन थी आया तो सुभान अल्लाह अल्लाह ना जेके अॻियां रसूल नबी थी विया उहे बि दुआ घुरंदा हुया या रब्बे करीम असांखे पंहिंजे आख़िरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणा तो जेके अॻियां नबी थी विया जेके बि रसूल थी विया अल्लाह जी ज़ात उन्हनि खे बि उम्मत ॾिनी उन्हनि जी उम्मत ही सुभान अल्लाह उन्हनि जो बि हिकिड़ो कानून हो उन्हनि जो बि हिकिड़ो निज़ाम हो उन्हनि जे मथां बि किताब नाज़िल थिया जो सुभान अल्लाह पर महबूब करीम जे उम्मत जो अल्लाह जी ज़ात शान आला करे छॾियो सुभान महबूब करीम जे निस्बत जे सदके असां तव्हां जेके गुनहगार आहियूं जेके अॻे उम्मत थी वञनि सभिनी खां असां गुनहगारनि खे अल्लाह जी ज़ात महबूब जे निस्बत जे करे आला ऐं अफ़ज़ल करे छॾियो चओ सुभान पहिरीं ॻाल्हि अशरफुल मखलूकात पूरी कायनात में रब करीम इंसान खे आला बणायो वरी जेके उम्मत थी वियूं असां तव्हांजी फज़ीलत हर उम्मत खां अफ़ज़ल चओ सुभान अल्लाह केॾो करम असां गुनहगारनि जे मथां सुभान अल्लाह पर असां लापरवाह केॾा आहियूं अजीज दोस्तों ही एक वक्त आहे हिकु टाइम आहे दुख जो टाइम ही तकलीफ़ जो टाइम ये जेकी बरसात आई ॾिठो त